जमायत इस्लामी पारां बिजली के बिलनि ऐं पेट्रोल की क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ बांदी शहर में रैली कढी हुसैनी चौक में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते जमायत इस्लामी के अॻवाननि खैरुद्दीन कुरैशी, तारिक जावेद आराई ऐं साकिब अली ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल हुकूमतुनि ऐं हिन निगरान हुकूमत अवाम खे अपील को बि रिलीफ न ॾिनो आहे ऐं हर महीने तेल जी क़ीमतुनि ऐं बिजली जी क़ीमतुनि में वाध करे हर शइ जा रेट आसमान ते पहुचाए छॾिया आहिनि, जंहिंजो सॼो भार ग़रीब माण्हू ते पइजी रहियो आहे ऐं मिस्किन माण्हुनि जी ज़िंदगी गुज़ारण मुश्किल बणिजी चुकी आहे, जॾहिं त हुक्मराननि खे केतिराई यूनिट बिजली ऐं तेल फ्री में मिली रहियो आहे। हुननि वधीक चयो त हुक्मराननि ऐं इशराफिया खे मुफ़्त में मिलंदड़ बिजली ऐं पेट्रोल वारी सहूलियत फ़ौरन वापसि वठी अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। हुननि अवाम खे अपील कंदे चयो त ईंदड़ इलेक्शन में ॿियनि सभिनी पार्टियुनि खे बाइकॉट करे जमायत इस्लामी खे वोट ॾेई मुल्क में ख़ुशहाली ॾिसंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।